मीरो ख़ान खां इमामुद्दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो ख़ान वेझो ॻोठ छुटो जोयो जे रहवासी ॻोठाणनि पारां ट्रैक्टर ट्राली ते सवार थी मीरो ख़ान पहुची बहराम थाणे जे SHO जे मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ कंबर सजावल जोड़े जो रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे बहराम पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते धरणे जी अॻुवाणी कंदड़ ॻोठ जे नेक मर्द ग़ुलाम हुसैन खोखर, अब्दुल मजीद खोखर, मोहम्मद रमज़ान खोखर, आमिर खोखर ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त अॼु मंझंदि जो निटण उस में बहराम थाणे जे SHO गुलाम मोहम्मद मीराणी पुलिस नफ़री सां गॾु ॻोठ ते बिला जवाज़ चढ़ाई करे औरतुनि ऐं मासूम ॿारनि बुज़ुर्गनि ते तशदुद ऐं बद अख़लाक़ी करे चादर ऐं चौदीवार जो तक़दुस पामाल कयो आहे। हुननि चयो त असीं पुरअमन ऐं शरीफ़ माण्हू आहियूं। बहराम पुलिस घरनि ते चढ़ाई करे सरासर नाइंसाफ़ी कई आहे। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि IG सिंध गुलाम नबी मेमण, DIG लाड़काणो, SSP कंबर शहदाद कोट खां मुतालबो कयो आहे त असांजे एहतिजाज जो नोटिस वठी राष्ट्रीय न्यायालय SHO बहराम खे फौरी तौर ते सस्पेंड करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे DSP मीरो ख़ान असदुल्ला भट्टी ॻोठाणनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो।